अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं आवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाण चाहींदा त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो जिन 100 खां वधीक नंढियुनि ऐं वॾियुनि जंगुनि में हिसो वरितो पर कंहिं बि जंग में शिकस्त उन्हनि खे नसीब कोन थी, त छा तव्हां ॼाण चाहींदा त उहे कहिड़ा रूहानी राज़ हुआ जंहिंजे सबबु हज़रत ख़ालिद बिन वलीद नाक़ाबिल शिकस्त हुआ ऐं उन्हनि जे जेके दुश्मन हुआ रूमी, उन्हनि हज़रत ख़ालिद बिन वलीद ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो जे साथियुनि बाबति, उन्हनि जे किरदार बाबति कहिड़ियूं गवाहियूं ॾिनियूं, कहिड़ियूं साबितियूं ॾिनियूं जेके पोइ क़यामत ताईं जे लाइ किताबुनि में महफ़ूज़ थी वियूं। त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अॼु पाण इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असीं तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाए छॾियो। उनजो फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो त अहिड़ियूं मालूमाती इस्लामी तारीख़ी वीडियो सवली सिंधी ॿोली में ॾिसण खां तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। दोस्तो, ही सलाहुद्दीन अयूबी सीरीज़ जो 53वां लेक्चर आहे। हिन सीरीज़ में असां इस्लामी तारीख़ जे हवाले सां वीडियोस ठाहियूं आहिनि, तव्हां उहे वीडियोस बि ॾिसी सघो था। पर अॼु पाण ॻाल्हि कंदासीं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो जे राज़नि जी। पर पहिरीं पाण ॻाल्हि करे था वठूं त हज़रत ख़ालिद बिन वलीद बुनियादी तौर ते अरब हुआ ऐं अरब ख़ासि तौर ते जेके कुरैश हूंदा आहिनि उहे जंगजू हूंदा आहिनि। मतिलबु नंढे हूंदे खां ई उन्हनि खे जेके जंगी महारतूं हूंदियूं आहिनि उहे सेखारियूं वेंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते उन्हनि खे सेखारी वेंदी आहे जेको आहे सो तलवारबाज़ी, नेज़ाबाज़ी, घुड़सवारी ऐं दुश्मननि खे जेको आहे सो अटैक एम्बुश यानी कि घात लॻाए करे अटैक करणु ऐं जेको आहे सो दुश्मननि जो ताक़ुब करणु। त इहे बेसिक बुनियाद जेके स्किल्स आहिनि उहे त हर अरब खे जेको आहे हर कुरैशी खे सेखारिया वेंदा आहिनि। पर हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई जो उहे सैफ़ुल्लाह थी हलिया। हाणे उन्हनि जा जेके रूहानी राज़ आहिनि उन ते पाण खे ॻाल्हि करणी आहे। त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जा जेके रूहानी राज़ आहिनि मुंहिंजी नज़र में जेको आहे सो नंबर वन त इहो आहे त उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो सैफ़ुल्लाह जो लक़ब ॾिनो। ऐं सैफ़ुल्लाह अल्लाह जी तलवार, इहो जेको लक़ब आहे इहो सिर्फ़ु लक़ब कोन्हे, इन लक़ब में तमामु घणियूं रूहानी ताक़त आहे, स्पिरिचुअल अल्लाह जी तलवार। हाणे जेका अल्लाह जी तलवार आहे उनखे केरु थो टोड़े सघे ऐं ॿियो थियो ॾिनो कीअं, ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैफ़ुल्लाह जो टाइटल जेको आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद खे ॾेई छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ऐं ॿियो जेको राज़ हो उहो इहो त किताब मर्दाने अरब, ऐं किताब मर्दाने अरब कंहिंजी आहे हज़रत अब्दुल सत्तार हमदानी रहमतुल्लाह ताला अलैह। ऐं उन्हनि तर्जुमो कयो आहे कहिड़ी किताब जो, अल्लामा वाक़िदी अलैहि रहमा जी किताब आहे जंहिंजो नालो आहे फुतूहुश शाम। त मर्दाने अरब फुतूहुश शाम जो तर्जुमो, मर्दाने अरब जी जिल्द 2 सफ़ो 139, उन में जंग यरमूक जो ज़िक्र आहे। जंग यरमूक जी तफ़सील ते अलबत्ता पाण अॻियां अची करे वीडियोस ठाहींदासीं। पर अॼु जेको मौज़ू आहे उहो इहो त जंग यरमूक जो 12हों ॾींहुं ऐं 12हें ॾींहं में हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो जो मुक़ाबिलो आहे कंहिंसां, बतरीक नस्तूर सां। बतरीक नस्तूर केरु आहे? बतरीक नस्तूर जेको आहे शाम जो इलाइक़ो आहे, मरआश उन जो बादशाह आहे, हरकिल जो दामाद आहे। ख़तरनाक क़िस्म जी लड़ाई थिए थी। लड़ाई जे दौरान हज़रत ख़ालिद बिन वलीद जी टोपी मुबारक किरी पए थी। त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हो पंहिंजे साथियुनि खे सॾु कनि था, चवनि था त तव्हां जल्दी जल्दी सां मुंहिंजी टोपी मूंखे खणी ॾियो। हाणे ऐं जंग जी लड़ाई में साथी पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए करे उहा टोपी खणी अचनि था, हज़रत ख़ालिद बिन वलीद खे ॾियनि था। हज़रत ख़ालिद बिन वलीद उहा टोपी पाइनि था, पोइ हुन सां तलवार सां हिकिड़ो अहिड़ो त वार कनि था जो जेको बतरीक नस्तूर हूंदो आहे उन जो जेकी ढाल हूंदी आहे उहा टुटी वेंदी आहे ऐं कमर वटां जेको आहे सो ई बतरीक नस्तूर 2 हिसनि में तक़सीम थी वेंदो आहे, मतिलबु त ढेर थी वेंदो आहे। हाणे ॿई लश्कर राति जो जॾहिं वापसि पंहिंजे कैंप में ईंदा आहिनि त जेके मुसलमान हूंदा आहिनि उहे हज़रत ख़ालिद बिन वलीद खां पुछंदा आहिनि त ए ख़ालिद बिन वलीद, ऐं जंग जे टाइम ते जॾहिं इंसान जी जान ते मसइलो अची वियो हो तव्हांखे पंहिंजी टोपी जी टेंशन हुई, इन टोपी में अहिड़ी ख़ासि ॻाल्हि छा आहे? त हाणे जेका ॻाल्हि हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु करे रहिया आहिनि न
उहा ॻाल्हि तवजो सां ॿुधण वारी, छो जो उन में ई उन्हनि जो जेको राज़ आहे, रूहानी राज़, उहो इन्हनि ॻाल्हियुनि में जेको तव्हां गौर सां ॿुधंदा। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए रहिया आहिनि त हजतुल वदा जो मौक़ो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा वार मुबारक कटराए रहिया आहिनि, त मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा वार मुबारक मूंखे अता करे छॾियो। त नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था त तव्हां छा कंदा इन्हनि वारनि खे? त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं तव्हांजे वार मुबारक खे बरकत जे लाइ पाण वटि रखंदुसि ऐं इन्हनि वारनि खां मदद वठंदुसि दुश्मननि सां लड़ाई जे वक़्तु। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेसि ताईं इहे वार तव्हां सां गॾु रहंदा, तव्हां दुश्मननि ते हमेशह फ़तह याब थींदा रहंदा। हज़रत ख़ालिद बिन वलीद चवनि था त पोइ इहे मूं वार पंहिंजी टोपी मुबारक में हिते सिबराए करे, अॻियां सिबराए करे लॻाए छॾिया, ऐं मूं जेका बि जंग खटी आहे दुश्मननि जे ख़िलाफ़, उन जी वजह जेका आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक आहिनि जेके मुंहिंजी टोपी ते लॻल आहिनि। त इहा त आहे उहा रिवायत ऐं उहो राज़। हाणे इन रिवायत मां पाण खे ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं बि सिखण खां मिलनि थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा ख़बर पई त जॾहिं नबी अलैहिस्सलाम खां जॾहिं पुछा कई नबी अलैहिस्सलाम तूं वारनि खे छा कंदे, त हज़रत ख़ालिद बिन वलीद छा पिया चवनि त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत वठंदुसि। हाणे त नबी अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि कोन चई त तोखे बरकत वठणी आहे त अलाह खां वठि, वारनि में कहिड़ी, ठीकु आहे। अच्छा, हज़रत ख़ालिद बिन वलीद चयो त आउं इन्हनि वारनि मां मदद वठंदुसि। त नबी अलैहिस्सलाम ईअं कोन चयो त जेको आहे सो तोखे मदद वठणी आहे त अलाह खां वठि, अलाह खां अलावा कंहिं ॿिए जी मदद वठंदे त इहो त शिरक थी वियो। त शिरक वारी ॻाल्हि नबी अलैहिस्सलाम अहिड़ी ॻाल्हि कोन चई, बल्कि नबी अलैहिस्सलाम ईअं चयो, बल्कि तस्दीक कई त जेसि ताईं इहे वार तोसां गॾु रहंदा तूं दुश्मननि ते फ़तह याब, यानी कि दुश्मननि खे शिकस्त ॾींदो रहंदे। त इहो कंफर्मेशन कई हुई। त ख़बर छा पई? ख़बर इहा पई त सहाबा किराम अलैहिम रिदवान जेके मुक़दस शयूं हूंदियूं आहिनि, नबी अलैहिस्सलाम सां निस्बत रखण वारियूं शयूं हूंदियूं आहिनि, नबी अलैहिस्सलाम जा वार मुबारक या नबी अलैहिस्सलाम जा कपिड़ा मुबारक या जेका बि शइ नबी अलैहिस्सलाम सां जेका निस्बत रखण वारी शइ हुई, उन्हनि सां उहे मदद वठंदा हुआ, उन्हनि खां उहे बरकत हासिलु कंदा हुआ। इहा पाण खे हिकिड़ी रिवायत जी ख़बर पइजी वई, ठीकु आहे। अच्छा, हाणे पाण अचूं था उन साबिती ते, उन गवाही ते। जेका रूमी जेके दुश्मन आहिनि उहे पिया ॾियनि कंहिंजे बारे में? हज़रत ख़ालिद बिन वलीद जे किरदार जे बारे में ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जे साथियुनि जे किरदार जे बारे में रूमी गवाही था ॾियनि। इहा ई मर्दान अरब किताब जिल्द पहिरीं जंग अजनादैन, जंग अजनादैन खां पहिरीं हिकिड़ो पादरी अचे थो, किथे हज़रत ख़ालिद बिन वलीद वटि अचे थो रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं पादरी पुछे थो त छा तव्हां आहियो सरदार मुसलमाननि जा? त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु चवनि था त आउं तेसीं ताईं इन्हनि जो सरदार आहियां मुसलमाननि जो, जेसि ताईं आउं अलाह जो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करियां। ऐं जीअं मूं अलाह जी अलाह जे रसूल जी इताअत कोन कई, नाफ़रमानी कई, त हीअ मुसलमान मूंखे पंहिंजो सरदार कोन मञंदा, न कोई मुंहिंजी का इज़त कंदा। त जेको पादरी आहे उहो चवे थो त तव्हां बिल्कुलु सच चयो, इहा ई वजह आहे जो तव्हां असांखे शिकस्त ते शिकस्त ॾेई रहिया आहियो। हिकिड़ी साबिती इहा अची वई। ॿी साबिती, हिकिड़ो रोमी जासूस मोकिलियो, रोमी जेके लश्कर हो उन्हनि हिकिड़ो जासूस मोकिलियो जेको हिकिड़ो अरब हुयो, उहो मुसलमाननि जे लश्कर में अची करे हिकिड़ी राति घुली मिली वियो, राति उते गुज़ारी मुसलमाननि सां गॾु। सुबुह जो वापसि वञे थो ऐं वञी करे जेको आहे सो रिपोर्ट ॾिए थो। रिपोर्ट छा थो ॾिए? चवे थो रूमियुनि खे त मुसलमान जेके सिपाही आहिनि, जेके हज़रत ख़ालिद बिन वलीद जा साथी आहिनि, उन्हनि उहे राति जा राहिब आहिनि। राति जा राहिब मतिलबु त ईअं थो महसूसु थिए सॼी राति जेको आहे नमाज़ूं पिया पढ़नि, ज़िक्र पिया कनि अलाह जो, सॼी राति क़ुर था पढ़नि, मतिलबु राति जा राहिब आहिनि। ऐं तव्हां ईअं लॻंदो जहिड़ो हिननि जो दुनिया सां को वास्तो ई कोन्हे को। पर जॾहिं ॾींहं जो टाइम थो थिए त ॾींहं जो इहे शहसवार आहिनि। ऐं इन्हनि जी हालति इहा आहे त जेकॾहिं बादशाह जो पुटु बि चोरी कंदो त हीउ बादशाह जे पुट जे हथ खे बि कटे छॾंदा, ऐं जेकॾहिं बादशाह बि ज़िना कंदो त हीउ बादशाह खे बि संसार करे छॾंदा। अहिड़ा आहिनि हिननि जा सिपाही, हिननि जा साथी। त इहा जेका इहो जेको किरदार जी
गवाही जेका दुश्मननि ॾिनी, जेका क़यामत ताईं जे लाइ महफ़ूज़ थी वई, इन सॼी जेका ॻाल्हि करण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त जॾहिं मुसलमाननि जो जेको सिपा सालार हुजे, उन जो किरदारु अला हुजे, उहो ख़ौफ़ ख़ुदा वारो हुजे, उन जो नबी करीम सल्लल्लाहु सां रूहानी रिश्तो हुजे, ऐं जेके सिपाही हुजनि उहे बि ख़ौफ़ ख़ुदा वारा हुजनि, उन्हनि जो किरदारु बि आला हुजे, पोइ तॾहिं ईअं थींदो आहे त मुसलमान थोरा हूंदा आहिनि पर जेको आहे ईरानी सल्तनत खे फ़तह करे वठंदा आहिनि। मुसलमान थोरा हूंदा आहिनि, उन्हनि जा वसीला थोरा हूंदा आहिनि, पर 400 साल पुराणी जेका रोमी सल्तनत हूंदी आहे, रोमी सल्तनत जा परखचा मुसलमान उॾारे छॾंदा आहिनि। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿई शयूं मिक्स थींदियूं आहिनि। हिकिड़ी त मिलिट्री स्ट्रेटेजी, हिकिड़ी हूंदी आहे रूहानियत स्पिरिचुअल, नबी अलैहिस्सलाम सां ख़ुसूसी निस्बत, नबी अलैहिस्सलाम सां मुहबत एतिरी जो उहे हर वक़्तु पाण सां गॾु आहिनि। त चवणु मक़सदु इहो आहे त अॼु जो जेको टॉपिक आहे उहो इहो। हाणे मूंखे इहा ॻाल्हि करणी त नेक्स्ट टॉपिक में छा आहे, नेक्स्ट जेका अचण वारी वीडियो आहे उन में पाण ॻाल्हि कंदासीं त जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि एतिरा एक्स्ट्रा सुपर नेचुरल रूहानी स्पिरिचुअल ताक़त अची वेंदी आहे त पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद जो जेको कॉन्फिडेंस लेवल हूंदो आहे उहो बि इंतिहाई हाई थी वेंदो आहे। ऐं जॾहिं कॉन्फिडेंस हाई हूंदो आहे त पोइ माण्हू एडवेंचर कंदो आहे, पोइ माण्हू हैरत अंगेज़ कमु कंदो आहे, अजीबो ग़रीब क़िस्म जा जेके आहिनि न उहे हमला कंदो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जा जेके अजीबो ग़रीब क़िस्म जा जेके एडवेंचर आहिनि उन्हनि ते पाण सुभाणे ॻाल्हि कंदासीं। ऐं सुभाणे पाण अलबत्ता उन्हनि जी स्ट्रेटेजी ते बि ॻाल्हि कंदासीं त उन्हनि जी जेका मिलिट्री स्ट्रेटेजी हुई पंहिंजे वक़्त खां तमामु घणो एडवांस हुई, ऐं जेके उन्हनि जा मुक़ाबिल हुआ ईरानी ऐं रूमी, उन्हनि जी अलबत्ता मिलिट्री स्ट्रेटेजी छा हुई उन्हनि जो पाण कंपैरिज़न कंदासीं। पर सुभाणे वारी वीडियो में इहो इन करे ॿुधायो जो तव्हां अञा ताईं सब्सक्राइब कोन्हे कयो त सब्सक्राइब करे वठो, पसंदि आई हुजे त लाइक करे वठो, सुठा सुठा कमेंट तव्हां करणु चाहियो त करे सघो था। दुरूद पाक सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।